सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर वीरपुर ख़ास में पीपल्स बस सर्विस जो इफ्तिताह करे छॾियो। सिंध के हर ज़िले में पीपल्स बस सर्विस शुरू करण जो ऐलान। शर्जील इनाम मेमर इफ्तिताही तकरीब के खिताब कंदे चयो आहे त हू बिलावल भुट्टो ज़रदारी जे 10 नुकाती चूंड मंशूर ते अमल करे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जेकी अवाम सां वाइदा कया हू उहे पूरा करे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी हर इलाइक़े में तरक़ियाती कम कराए रही आहे। पीपल्स पार्टी ग़रीब औरतुनि लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ॾिनो। मुखालिफ़ कूड़ ऐं नफ़रत फैलाए रहिया आहिनि। फतेह हमेशह सच जी थींदी आहे। पीटीआई नौजवाननि खे सोशल मीडिया ते बदतमीज़ी करणु सेखारी। कराची में पीटीआई जे गुंडनि पंहिंजे सरबराह जे चवण ते पीपल्स बस खे बाहि ॾेई साड़ियो। पाकिस्तान ऐं IMF विच में नए प्रोग्राम ते अहम अख़बराई। आलमी मालियाती फंड नए कर्ज़ प्रोग्राम लाइ पाकिस्तान जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। IMF खां बाज़ाब्ता तौर ते 6 खां 8 अरब डॉलर ताईं GAFF बेल आउट पैकेज जी दरख़्वास्त ॾिनी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त पाकिस्तान घटि में घटि 6 अरब डॉलर जो नओं प्रोग्राम वठंदो। कर्ज़ ते इतफ़ाक़ थियो त हू इज़ाफ़ी फाइनेंसिंग जी बि दरख़्वास्त कंदा। पाकिस्तान में मुआशी इस्तेहकाम लाइ असलाती एजेंडा ते अमल पेरा आहिनि। टैक्स नेट वधाइण ते ध्यानु आहे। ख़र्चनि में घटिताई लाइ क़दम खंया पिया वञनि। वॾे वज़ीर टैक्स ओगाड़ी जो हदफ़ पूरो न करे सघंदड़ एक्साइज़ खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि एक्साइज़ एंड टैक्सेशन खाते जो इजलास। सूबाई वज़ीर शर्जील मेमर, चीफ सेक्रेटरी, फाइनेंसिंग सेक्रेटरी ऐं ॿिया अमलदार शरीक। इजलास में ब्रीफिंग ॾिनी वई त एक्साइज़ एंड टैक्सेशन खाते गुज़िरियल 3 सालनि जी भेट में 287.604 मिलियन रुपया टैक्स ओगाड़ियो। वॾे वज़ीर पारां एक्साइज़ एंड टैक्सेशन खाते जी अणपूरी ओगाड़ी ते नाराज़गीअ जो इज़हार। मुराद अली शाह सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर खे हिदायत कई त हू ज़ाती तौर ते एक्साइज़ एंड टैक्सेशन जी ओगाड़ी ते ध्यानु ॾिए। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां ईरानी सफ़ीर डॉक्टर रज़ा अमीरी जी मुलाक़ात। ईरानी सदर जे पाकिस्तानी दौरे ऐं क़ते इंतज़ामनि ते ख़यालनि जी ॾे वठि। ईरानी सदर जे दौरे दौरान तजवीज़ कयल मुआहिदनि ते बि ॻाल्हियूं थियूं। घरू वज़ीर जो चवणु आहे त इलाइक़ाई सूरतहाल खे नज़र में रखंदे ईरानी सदर जो दौरो इंतहाई अहमियत जो वियो आहे। दहशतगर्दी ऐं ॿियनि चैलेंजिस जे हल लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो गॾियल अरब इमारात जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां टेलीफोनिक राब्तो। ताज़नि बरसातनि ऐं मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि ते ॻाल्हि ॿोल। मौसमियाती तब्दीली जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ इज्तिमाही क़दमनि ते बि ज़ोर। जिनाउ हमले में केस में PTI बानी जी भेनरुनि अलीमा ख़ान ऐं उस्मा ख़ान समेत 34 जवाबदारनि जी इबूरी ज़मानत में वाद। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में PTI बानी जूं भेनरूं इबूरी ज़मानत जो मुद्दो पूरो थियण बाद पेश। अदालत जांच ऑफिसर खां ईंदड़ ॿुधणी ते मुकमल जांच रिपोर्ट तलब करे वरिती। अलीमा ख़ान ऐं उस्मा ख़ान समेत 34 जवाबदारनि जी इबूरी ज़मानतुनि में 21 मई ताईं जी वाद जो हुकुम ॾेई छॾियो। शहदादकोट में कारा इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल। नूरजहां कॉलोनी में जवाबदार भाउ सां गॾिजी पंहिंजी नौजवान घरवारी फिज़ा भट्टी ऐं सोराब बुमराणी खे फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। इतला मिलण ते पुलिस लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾिया। मथे जी वेझो पुराणी तकरार तां मुड़ुस ऐं ज़ाल क़त्ल, संदन धीअ ज़ख़्मी। कादिर बख़्श जतोई में हथियारबंदनि फायरिंग करे तालिब शहर ऐं संदसि घरवारी निहाला खातू खे क़त्ल करण बाद फरार थी विया। गोलियूं लॻण सबबि मक़तूलनि जी 11 वरियनि जी धीअ आमना शहर ज़ख़्मी थी पई। लाड़काणो इस्पताल मुंतक़िल। कंडियारो भरिसां ॻोठ राज मोहम्मद में भाइरनि मामूली ॻाल्हि तां छेड़ो कयो। डंडो लॻण सबबि पीउ मोहम्मद हसन मंगरियो क़त्ल थी वियो। मक़तूल जो लाश इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। गढ़ी हसन भरिसां ॻोठ शम्सदीन खोसो मां नौजवान जो लाश हथ सनाउल्ला जे नाले सां सुञाणप। पुलिस मूजिबि नौजवान खे तशदुद करे क़त्ल करण बाद संदसि लाश फिटो कयो वियो आहे।
जकोबाबाद में हथियारनि जी स्मगलिंग में गिरफ्तार जवाबदार मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। FIR में ASI समेत 3 पुलिस एहलकारनि समेत 7 जवाबदारनि इख्तियार लाशारी, नबील अहमद, तौफीक अहमद, ज़ाकिर हुसैन भयो ऐं ॿिया नामज़द। SSP जकोबाबाद जो चवणु आहे त गिरफ्तार जवाबदारनि दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार केॾा बि बासर हुजनि खेनि सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। गुज़िर राति कार्रवाई दौरान वीगो ऐं पुलिस मोबाइल मां वॾे तइदाद में गैर क़ानूनी हथियार ऐं गोलियूं हथ 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो हो। गर्ल्स कॉलेज शाला में माज़ूर कोटा ते भर्ती थियल ख़तीजा मेमण पारां अपघात वारे मामले जी जांच लाइ कमेटी क़ाइमु। डिप्टी कमिश्नर मटियारी प्रिंसिपल गर्ल्स कॉलेज मटियारी जी सरबराही में 6 रुकनी कमेटी जोड़े छॾी। कमेटी 5 ॾींहनि अंदरि मामले जी जांच करे रिपोर्ट पेश कंदी। आला गर्ल्स कॉलेज जी मुलाज़िम ख़तीजा मेमण गुज़िर राति मुबैना तौर कॉलेज इंतिज़ामिया जे रवैये खां मायूस थी हैदराबाद जी अकरम वाह में टपो ॾेई ख़ुदकशी करे छॾी हुई। ऐं सिजावल में बदीन बाईपास वटि रोड पार करण दौरान कोच जो टक्कर लॻण सबबि औरत फ़ौत थी वई। हादसे में 55 वरियनि जी औरत दमदणी हवाले कयो। ठुल जे ॻोठ मीर आलम बंगलाणी वासी पीरचंद सोबत बंगलाणी जकोबाबाद वेंदे मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबबि ज़ख़्मी लाड़काणे अस्पताल में फ़ौत थी वियो।